जेको बि शख़्स बुलंदियुनि ते पुॼे थो त पोइ उन जा माइट बि खोड़ थींदा आहिनि ऐं उन जा चाहींदड़ बि खोड़ थींदा आहिनि। जेके ज़वाल जे टाइम ते केर बि तकलीफ़ जे टाइम ते केर बि कोन वेझे ईंदो आहे। दोस्तों अॼोकी वीडियो में ॻाल्हि कंदासीं मुमताज़ अली मौलाई जे बारे में, जंहिंखे कुझु टाइम अॻु में तमामु घणा पंहिंजा मिट माइट ऐं फ़नकार जेके हुआ सिंध जा उहे तमामु घणा मेणा ॾींदा हुआ ऐं तनकियूं ऐं तोना हणंदा हुआ त तूं बि फ़नकार थींदे ऐं तूं बि सिंध जो हिकु मक़बूल फ़नकार थींदे। ताननि तौरु जेको आहे मुमताज़ मौलाई खे चवंदा हुआ पंहिंजा मिट माइट अज़ीज़। दोस्तों मुमताज़ मौलाई पंहिंजी शुरूआति तमामु गुरबत वारी ज़िंदगीअ खां स्टार्ट कई ऐं जब मुमताज़ मौलाई तमामु घणो जेको आहे सो तकलीफ़ूं ॾिठियूं, सूर ॾिठा ऐं महिनतूं कई, तॾहिं वञी हिन वक़्तु सिंध जो हिकु मक़बूल फ़नकार बणियो। दोस्तों मुमताज़ अली मौलाई तमामु घणो जेको आहे सो पंहिंजी पढ़ाई जी तरफ़ ऐं पंहिंजी शाइरीअ जे तरफ़ तमामु घणो जेको आहे सो शौक़ु रखंदो हुयो। लेकिन मुमताज़ मौलाई हिकु ग़रीब ख़ानदान सां तालुक़ु रखंदो हुयो। मुमताज़ मौलाई खे पंहिंजे घर जो सिस्टम बि हलाईंदो हुयो। पोइ इन जे करे तमामु घणो जेको आहे सो टाइम न ॾेई सघंदो हो मुमताज़ मौलाई। पोइ मुमताज़ मौलाई हिते ड्राइवरी कंदो हुयो। खोड़ साल पाकिस्तान में मुमताज़ मौलाई टैक्सी नमूने गाॾी हलाई ऐं उन खां पोइ मुमताज़ मौलाई बतौर ड्राइवर जे सऊदी अरब बि ट्रेवल कयो ऐं कुझु साल सऊदी अरब में बि ड्राइवरी कई, उते बि मज़ूरियूं कई। दोस्तों मुमताज़ अली मौलाई तमामु घणो शौक़ीन हुयो शाइरीअ जो। जॾहिं मुमताज़ मौलाई उते ड्यूटी लॻी सऊदी अरब में त उते वरी मुमताज़ मौलाई कुझु उन जी लाइफ सुठी थी ऐं उते माली बि जेको आहे सो पैसा बि जेको आहे मुमताज़ मौलाई खे पघार सुठड़ी मिलंदी हुई। त पोइ मुमताज़ मौलाई पंहिंजो सिस्टम हलाइण सां गॾोगॾु शाइरी लिखण बि तमामु घणी उते जेको आहे सो शुरू कई ऐं उते शाइरी लिखी करे पाकिस्तान जा जेके नंढा वॾा फ़नकार हुआ उन्हनि खे मैसेजनि जे ज़रिए मोकिले करे पोइ उहा शाइरी हिते फ़नकार पढ़ंदा हुआ ऐं ॻाईंदा हुआ। लेकिन उन टाइम में शाइरनि जी इज़त ऐं वैल्यू तमामु घटि हुई, छाजे करे जो सिंध में तमामु घणा शाइर हुआ ऐं फ़नकार तमामु घटि हुआ सिंध में। त पोइ मुमताज़ मौलाई खे उते हिकिड़ो शख़्स मिलियो, अलाह लोक माण्हू मिलियो जेको सिंध जो हिकु वॾे उहिदे ते हुयो। त उते मुमताज़ मौलाई खे पुठीअ ते हथु रखी ऐं मुमताज़ मौलाई खे चयईं त हाणे तव्हां हलो पाकिस्तान ऐं इनशाअल्लाह तव्हांजी ज़िंदगी असां बहितर था कयूं ऐं तव्हां हिकु बहितरीनु फ़न जा मालिक आहियो ऐं तव्हांखे हली करे उते सपोर्ट वठरायूं था असां। त पोइ अहिड़े तरीक़े सां मुमताज़ मौलाई पंहिंजे जेको आहे सो सऊदी अरब छॾे करे पाकिस्तान जॾहिं अची पुॻो त पोइ मुमताज़ अली मौलाईअ इते बि शाइरी लिखणु स्टार्ट कई ऐं सभ खां पहिरीं शाइरी मुमताज़ अली मौलाईअ जी जलाल चांडे ॻायो हुयो। छाजे करे जो जलाल चांडियो हिकु मक़बूल ऐं बहितरीनु फ़नकार हुयो सिंध जो ऐं मुमताज़ मौलाई जी बि कोशिशि हुई त हे फ़नकार मशहूरु आहे ऐं हिन खे माण्हू हज़ारे ॿुधनि था त पोइ इन खे पंहिंजी शाइरी ॾिजे त जीअं हे मुंहिंजी शाइरी ॻाए त जीअं मुंहिंजो नालो कुझु अॻिते वधे। लेकिन मुमताज़ मौलाई खे शाइरनि तमामु घणो सपोर्ट कयो, लेकिन फ़नकारनि मुमताज़ मौलाई जा तरा कढण जी कोशिशि कई ऐं मुमताज़ मौलाई जा अहिड़ा खोड़ सारा फ़नकारनि सिंध में जिन्हनि मुमताज़ अली मौलाई जी शाइरी ॻाई करे ऐं तमामु घणो बुलंदियुनि ताईं पुॻा। लेकिन मुमताज़ मौलाई खे इज़त ऐं उहा रिस्पेक्ट न पई मिले। मुमताज़ मौलाई लय जो बुखियो हुयो, पैसनि जो बुखियो न हुयो। त पोइ मुमताज़ मौलाई खे हिकिड़े शख़्स इहा जेको आहे सो सलाह ॾिनी त तव्हां पाण फ़नकारी जी तरफ़ अचो ऐं उन खां अलावा मुमताज़ मौलाई खे ताज़ो ताज़ो चोट बि लॻल हुयो निघत नाज़ जे सूरत में, धोखो ॾेई हली वई निघत नाज़। त पोइ मुमताज़ मौलाई जॾहिं चोट खाधो त पोइ पाण फ़नकारी जी तरफ़ आयो। जॾहिं फ़नकार थियो त मुमताज़ मौलाई ते जेके सिंध जा फ़नकार हुआ उहे ठठोलूं कंदा हुआ ऐं उन खां अलावा मिट माइट जेके वेझे रिश्ता हुआ उहे मुमताज़ मौलाई ते ठठोलूं कंदा हुआ त तूं बि फ़नकार थींदे, असां ॾिसंदासीं। लेकिन उहा तारीख़
त दोस्तों अहिड़े तरीक़े सां मुमताज़ मौलाई तमामु घणियूं तकलीफ़ूं ॾिठईं ऐं ताना तुड़का ॾिठईं, लेकिन मुमताज़ मौलाईअ पंहिंजे कम ऐं पंहिंजे फ़नकारी शाइरीअ खे छॾियो न ऐं मुसलसल कंदो आयो। आख़िर अलाह ताला 2023 खां पोइ मुमताज़ मौलाई खे तमामु घणी सिंध में शोहरत मिलण स्टार्ट थी ऐं मुमताज़ मौलाई खे माण्हुनि सुञाणनि ऐं मुमताज़ मौलाई जी इज़त थी। दोस्तों हर कामयाब शख़्स जे पोयां तमामु घणियूं ज़िंदगी जूं तकलीफ़ूं ऐं जेको आहे सो हिकु मसइला हूंदा आहिनि जिन्हनि खे उबूर करे सितारे वांगुरु चमकी निकिरंदो आहे। पोइ जेको आहे सो माण्हू उन सां मुहबत बि कंदा आहिनि ऐं पोइ माण्हुनि खे इहा ख़बर पवंदी आहे त यारे कल्हो को ॾींहुं अॼु वॾो स्टार थी वियो, लेकिन इहा ख़बर कोन्हे त पोइ ते उन्हनि जूं तकलीफ़ूं ऐं महिनत थियल हुया। त वॾी महिरबानी दोस्तों, सिंध जा गुलकार, सिंध जा फ़नकार ऐं सिंध जा जेके ड्रामा अदाकार आहिनि उन्हनि जे बारे में असां पंहिंजे चैनल ते वीडियोज़ आणींदा रहंदा आहियूं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी दोस्तों।